अॼु मां सरसान अहमद अॼु तव्हांजे लाइ हिकु नओं लेक्चर खणी आयो आहियां काइंड्स ऑफ प्रोनाउन में। अॼु असां पढ़ंदासीं डेमोनेस्ट्रेटिव प्रोनाउन। डेमोनेस्ट्रेटिव प्रोनाउन। हाणे डेमोनेस्ट्रेटिव प्रोनाउन आहे छा उनखे सम्झणो आहे। असां हिनखे पंहिंजी ॿोली सिंधीअ में खोड़दाऊं ज़मीर इशारो। अचो तंहिंजी डेफिनेशन जे तरफ़ हलूं। दिस pronoun is used for point out। हाणे हे जेको ज़मीर आहे डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन ज़मीर इशारो, इहो असांजो इस्तेमालु थींदो आहे ज़मीर इशारो इशारे करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। अचो त ॾिसूं हुनखे थोरो। डेमोस्ट्रेटिव लफ़्ज़ जी माना आहे पॉइंट आउट, यानी कंहिं जे तरफ़ इशारो करणु। हाणे असां इशारा जेके कंदा आहियूं उहो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इशारा कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल जे तौर ते जेके इशारा असां आङुरियुनि जे ज़रिए कंदा आहियूं या कंहिंखे सॾु कंदा आहियूं, ध्यानु छिकाईंदा आहियूं, उहे। हाणे हिननि में असां इशारा जेको आहिनि त हिन में असां हिकिड़ी शइ पढ़ंदासीं सिंगुलर। सिंगुलर शइ जे तरफ़ जेका असांजी क्लोज़ हुजे या चऊं असां नियर हुजे, यानी वेझी जेका शइ हूंदी सिंगुलर, उनजे इशारे जे लाइ असां यूज़ कंदासीं दिस यानी ही, यानी सिंगुलर हिकिड़े जे लाइ। ऐं उनखां बाद में जेकॾहिं प्लूरल जेकॾहिं असांजे वेझो जेके शयूं आहिनि उनजे लाइ असां यूज़ कंदासीं दीज माना ही। हाणे उनखां बाद में आहे सिंगुलर फार आहे, यानी असांखां परे आहे। हिकिड़ी शइ असांखां परे आहे उनजे लाइ असां यूज़ कंदासीं दैट। वरी उनखां बाद में असां वटि आहे प्लूरल जेका असां वटि फार आहे यानी परे आहे जमा में, त उन्हनि जे लाइ असां यूज़ कंदासीं दोज़ उहे। अचो त हाणे हिनखे थोरो वधीक सम्झूं त डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन ज़मीर इशारो, दिस प्रोनाउन इज़ यूज़्ड फॉर पॉइंट आउट, यानी हे जेको ज़मीर आहे इशारे करण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। इन जे अंदरि असां चार शयूं पढ़ंदासीं दिस दैट दीज़ दोज़। पहिरियों असां जेको दिस आहे इहो यूज़ थींदो क्लोज़ यानी वेझी हिकिड़ी शइ जे लाइ इशारे जे लाइ। हाणे जीअं मिसाल जे तौर ते मां चवां थो दिस इज़ अ चेयर, हीअ हिकु कुर्सी आहे यानी वेझी शइ आहे। पॉइंट आउट कयां थो त असां हिकिड़ी शइ जे इशारे जे लाइ असां यूज़ कयोसीं दिस ETC। मुख़्तलिफ़ एग्ज़ाम्पल असां करे सघूं था। हाणे सेकेंड में जेको असांजो दैट आहे उहो बि असांजो यूज़ थींदो परे वारे, सॉरी जेको सेकेंड में जेका असां दीज़ खणूं था यानी प्लूरल शयुनि जे लाइ वेझूं जेकॾहिं हिकिड़ी शइ आहे त दिस, जेकॾहिं वेझूं प्लूरल में आहिनि त असां यूज़ कंदासीं दीज़। असां हाणे चऊं था दीज़ आर चेयर्स, ही कुर्सियूं आहिनि। हाणे हिन में असांजो छा थियो, यानी हिकिड़ी शइ हुई वेझी, हुनजे लाइ दिस यूज़ कयोसीं। जेकॾहिं असांजूं वेझूं जमा शयूं आहिनि उन्हनि जे लाइ असां यूज़ कंदासीं दीज़। हाणे नेक्स्ट असांजो जेको सिंगुलर यानी हिकिड़ी शइ जेका परे आहे उनजे लाइ दैट कंदासीं। असां छा चवंदासीं दैट इज़ अ बर्ड, इहो हिकु पखी आहे यानी हिकिड़ो आहे पर असांखां परे आहे, असांजी नज़रुनि में आहे, उनजे लाइ असां यूज़ कयोसीं दैट। उनखां बाद में हे ETC मुख़्तलिफ़ एग्ज़ाम्पल ठाहे सघूं था। प्लूरल यानी जेके परे शयूं हुजनि प्लूरल में, असां उनजे लाइ दोज़, असां ईअं चई सघूं था दोज़ आर बर्ड्स, ही पखी आहिनि। हाणे असां हिननि में हिकु अहम ज़रूरी शइ जेका सिखंदासीं त डेमोस्ट्रेटिव जेको प्रोनाउन आहे इशारे जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। दिस जेको आहिनि वेझी हिकिड़ी शइ जे इशारे जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ऐं दीज़ जेको आहिनि वेझियूं जमो जे इशारे जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ऐं दैट परे हिकिड़ी शइ जे लाइ इस्तेमालु थींदो आहे इशारे लाइ, ऐं जेको दोज़ आहे परे जमो जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। पर इन्हनि चइनी जे अंदरि जेके चारई शयूं जेके असांजो पॉइंट आउट कंदियूं आहिनि, पर अहम जेका ॻाल्हि आहे जेके असांखे नज़र अचनि, जंहिंसां असां हथ सां इशारो करे सघूं, ऐं नज़र अचनि, उन्हनि जे लाइ असां इहे डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन यूज़ कंदा आहियूं। हाणे हिन डेमोस्ट्रेटिव प्रोनाउन जे अंदरि जेकॾहिं तव्हांखे जेका शइ सम्झ में न आई डेफिनेशन आहे या हिन जो जेको यूज़ेज आहे उन ते कमेंट्स कंदा, ऐं असांजे हिन वीडियो खे लाइक बि कंदा ऐं शेयर बि कंदा ऐं लाज़मी कमेंट्स कंदा। हाणे नेक्स्ट टॉपिक जेका आहे उहा असांजी आहे रिलेटिव प्रोनाउन, याने
रिलेटिव प्रोनाउन यानी ज़मीर मौसूल। हाणे सुभाणे असां ज़मीर मौसूल ते वीडियो ठाहींदासीं ऐं उम्मीद त हे लेक्चर तव्हांखे पसंदि आयो ऐं हिनखे लाइक बि कंदा ऐं शेयर बि कंदा ऐं लाज़मी तौरु असांखे कमेंट्स बि कंदा त तव्हांखे असांजो जेको लेक्चर आहे केतिरो सम्झ में आयो, त जीअं असां बहितर खां बहितर लेक्चर ठाहियूं जीअं तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो थिए।